हिकदम सां सतगुरु खंजर कढियो, भित में हणी करे मिट्टी मसले करे कढी हथ ते रखी उॾारे छॾी। भाई दया सिंह चवंदा दाता इहो छा कयो ता, मिट्टी छो उॾारियो ता? सतगुरु चवंदा भाई दया सिंह ॿार ॼाया नंढड़े खां पाले वॾा कयासीं, ओ प्यारा इनी घड़ी जे इंतज़ार में ई तो हुयासीं, इते अची करे ई तो ॿारनि खे कुहाइणो हुयो। जिस खित्ते में हम कहते थे आना ये वही है, कल लुट के जिस जगह से जाना ये वही है, जिस जगह पे बच्चों को कटाना ये वही है, मिट्टी कह देती है ठिकाना ये वही है। हे उहो ई ठिकानो आहे। सतगुरु थोड़ो अॻिते वधी, थोड़ो समो गुज़रियो। सतगुरु चवंदा सिखो, सोदर जो टाइम थियो आहे, दीवान लॻायो। भाई दया सिंह वैराग में अची पुछंदा पातशाह आनंदपुर छॾे आयो आहियां, सरसा तोखो तुझो परिवार धार करे छॾियो आहे, तोखे ख़बर न आहे तुझी बुढ़ड़ी मां काथे आहे, तुझा नंढड़ा लाल काथे आहिनि, तुझा महल काथे आहिनि, और तूं चवंदो सोदर जा दीवान लॻायो। पातशाह अहिड़ो जिगिर तूं काॾो आणियो आहे? जीअं सोदर जा पाठ पूरा थिया, रहराज साहिब जी समाप्ति थी, हिकदम सां गुरु गोविंद सिंह महाराज उथिया। भाई दया सिंह वेनती करिंदा हथ जोड़े दाता कंहिं समय में सेजन ते सुम्हंदो है, कंहिं समय में तू सेजन ते निवास कंदो है, तुझे सिर ते छत्र हूंदा चवर हूंदा हुया। अज तू पातशाह एडी बर्फीली रातिन में बगैर कंहिं गरम कपड़न जे ॿाहिर घुमे तो, असां वटि ॿियो त कुझु न आहे, हिकिड़ी आज्ञा ॾे, अॼु जे पंहिंजे तन जा कपड़ा लाहे करे बि तुंहिंजे लाइ आसन ठाहिणो पियो न पातशाह, अॼु उन में बि देरि न कंदासीं। असांखे करण ॾे। सतगुरु वेनती ॿुधी जेड़ी महिल भाई दया सिंह भाई धर्म सिंह कुछ चादरां जेके पाण वटि हुयूं, सतगुरु जो आसन ठाहे करे लालन जो आसन गॾु ठाहियो। भाई दया सिंह सतगुरु सां गॾु हुया। हाणे सिखनि छा कयो, विछाइण लाइ पाइण लाइ कुझु हुयो न, काठियुनि जे हेठों कुझु कपिड़ा हुया, घोड़नि जी काठियुनि जे हेठों उहे कपिड़ा लाहे करे कंहिं हेठों विछाया, कोई पंहिंजे मथों पाए करे सुम्हियो, सिरहाणा कया काठियुनि जा। एतिरे में ॿ प्यारा भाई मदन सिंह भाई कोठा सिंह उथी आया, वेनती करे चवंदा पातशाह एतिरनि ॾींहंनि जा थकल आहिनि सॼा सिख, छो जो साध संगत जी सिर्फ़ सरसा जे घेरे खां पोइ तकलीफ़ शुरू न थी हुई। आनंदपुर साहिब जे किले खे 8 महीननि जा घेरा हुया, 8 महीना शाही फौज घेरो करे बीठी हुई, राशन पाणी अंदर न हुयो, अलाए केतिरा सिख दुख खां, अलाए केतिरा सिख बुख खां मरी विया हुया, अंदर कुछ खाइण पीअण लाइ न हुयो। उहे ॿई भाइर चवंदा पातशाह एतिरनि ॾींहंनि जा सभु सिख थकल आहिनि, कंहिं आराम नाहे कयो, अॼु हिकु कमु कयूं था, तव्हां सभु आराम कयो, असां ॿई भाइर घड़ी जा पहरा ॾींदासीं दरवाज़े ते वेही। सतगुरु चयो ठीकु आहे। हिकदम सां सतगुरु खेमे में वञी आराम करण लॻा, लेटी पिया। एतिरे में सभिनि सिखनि खे निंड अची वई, हिकदम सां सतगुरु उथी वेही रहिया, कंध हेठि हुयो, अखियूं बंदि हुयूं। जोगी अल्लाहयार खान उन शइ खे बयान करे लिखे थो, कुछ लेट गए खाक पे जी पोश बिछा कर, पहरा देने लगे कई तलवार उठाकर, गोविंद भी शब बास हुए खेमे में जाकर, देखा तो वहां बैठे हैं गर्दन को झुकाकर। वाहिगुरु 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 है निकलता, ही तू ही है, तू ही तू है मुंह से निकलता, जब 1.5 घड़ी रात गुजरी जिक्रे खुदा में, खेमे से निकल आए सरकार हवा में। हिकदम सां सतगुरु थी ॿाहिरि आया, हिकदम सां कंध मथे कयो, आसमान ॾे तके करे चवंदा हे निरंकार, अॼु ताईं तूं सभु सुख ॾिना, तूं हेॾा महल ॾिना, तूं बुढ़ड़ी मां बि गॾु रहाई, 4 लाल तूं ॾिना, हेॾो सुहिणो परिवार तूं ॾिनो पातशाह, जे उन्ही परिवार सां रहंदे तुंहिंजा शुक्राना कया। अॼु मुंहिंजा लाल सुम्हिया पिया आहिनि, अॼु मुंहिंजे सिखनि खे निंड आहे। हिकु कमु कजांइ पातशाह, जे मन अॼु राज़ी आहे न, जे मुंहिंजा पुट और सिख सुम्हिया पिया आहिनि, सुबुह जे इन्हनि लालनि जा और इन्हनि सिखनि जा टुकड़ा थींदे बि ॾिसां न, मुंहिंजो मन काथे खिंडरी न पए। अरदास कई, कदमों से टहलते थे मगर दिल था दुआ में, बोले ए खुदावंद खुश हूँ तेरी रजा में।
करतार से कहते थे गोया रूबरू होकर, कल जाऊंगा चमकौर से मैं सुरखरू होकर। सुबुह सिर खणी करे वेंदुमि, छो जो वाकई अहिड़ो अनोखो युद्ध थियणो आहे जाथो गुरु पुट वारे करे सिख बचाए करे पाण सां गॾु वठी वेंदो आहे। हिकदमि सां सॾु कयो भाई मदन सिंह भाई कोठा सिंह खे, आवाज़ ॾेई चवंदा प्यारो तव्हां बि थकल हो, वञो तव्हां आराम कयो, अॼु नी घड़ी जा पहिरा असां पाण ॾींदासीं। जेड़ी माल चयो न असां पाण ॾींदासीं, भाई मदन सिंह हिकदमि सां रड़ कई, दाता तव्हां? हा भाई मदन सिंह असां पाण ॾींदासीं, गोड़ न कयो, सिखनि खे जाग थी वेंदी, तव्हां आराम कयो वञी। भाई मदन सिंह चए थो पातशाह अॼु असांखे ॼण जो सुबुह खणी तव्हां ॾिजो। सतगुरु चवंदा प्यारा सुबुह ॾिठी कया, छो जो गुरु खे ख़बर आहे सुबुह भाणो वापरणो आहे, सुबुह सभु वेंदा हलिया, सुबुह सभु शहीदी जो जाम पी वेंदा। सतगुरु चयो आवाज़ न कयो, तव्हां आराम कयो वञी। उन्हनि खे सुम्हण लाइ चई करे सतगुरु कदमनि सां टहलदे टहलदे जेॾी महिल सिखनि वटि पहुचण लॻा, जोड़ा पेरनि मां लाथा, अॻिते अची ॾिठो एॾी थकावट जे करे कंहिंजे सिरहाणे काठियूं निकिरी वियूं हुयूं, कंहिंजे मथां कपिड़ा लही विया हुया, जेके पाए सुम्हिया हुया चादर उहा लही वई, कंहिंजूं ॾिसनि केसकियूं ढिलियूं नी, कंहिंजा ॾिसनि जूड़ा खुलिया पिया आहिनि, केस खुलिया पिया आहिनि। सतगुरु हिकदमि सां अची करे जंहिं सिंगनि जा केस खुलियल हुया जूड़ा ॿधा, जंहिंजूं केसकियूं ढिलियूं हुयूं उन्हनि जूं केसकियूं पकियूं करे विधियूं, जंहिंजो ॾिठो काठियूं सिरहांदी निकिरी वियूं नी, सतगुरु तरतीब सां काठियूं रखियूं। हाणे नज़र वई, तलवारा हलाए हलाए सिखनि जे हथनि में ज़ख़म थी विया हुया। सतगुरु हिकदमि सां हथ खणी सिखनि जा चुमण लॻा, ध्यानु वियो गर्दन ॾे, गर्दन ते ज़ख़म लॻल हुया। सतगुरु सीने सां लॻाए सिखनि जी गर्दन बि चुमी, ओ हद त मुंहिंजे दाते तॾी करे विधी। नज़र वई पेरनि ॾे, जे पेरनि में कंडा चुभियल हुया, खून जा तुबका ॼमियल हुया, मुंहिंजे सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज उन पेरनि खे बि चुमे वरितो। गुरु सिख जा पेर चुमे, काथे न ॿुधी आहे मिसाल ई आहे। चलो दुनिया चवंदी कीअं थी सघे थो, शाइर त ग़लति चई सघे थो, गुरु जी बाणी ग़लति कीअं चए। सतगुरु जी बाणी चए थी अहिड़नि सिखनि लाइ गुर सिखी भाणा मन्या, गुर पूरा पार लगाए, गुर सिखा की हर धूड़ दे, हम पापी भी गत पाए। हे उहे ई सिख हुया। बचित्र नाटक में गुरु गोबिंद सिंह महाराज पाण चवनि था, सेव करी इन्ही की भावत और की सेव सुहात न जी को। जेको सुख मांखे सिखनि जी सेवा करे मिलंदो आहे, दुनिया में काथे नाहे मिलंदो। सतगुरु चवंदा सेव करी इन्ही की भावत और की सेव सुहात न जी को, दान दियो इन्ही को भलो, और आन को दान न लागत नी को, आगे फल है इन्ही को दियो।